मुझे करीम मुस्तफा उन जन्नत जे आशिकन के बुधायो जै जन्नत के तव्हां रोज़न नमाज़ुन ज़कात हजन में गोले रहियो सब का पहिरी उहा जन्नत तव्हां जे अमड़ जे कदमन में मौजूद जेस्ते अमड़ जे कदमन के चुमी न दीदो तेसी रोज़ा नमाज ज़कात हज तव्हां के जन्नत दे वठी कोन वीदा। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो। अजीज दोस्त नंढड़ो समझदारी के पहुतो अम्मड़ जे खिदमत में अर्ज कंदो ओ मुजी जीजल अम्मा जी मुजा बचड़ा ओ मुजी अम्मा मुजी दिल थी चवे मुखे इजाजत दे मां झंग वञा वञी पंहिंजे करीम रब जो जिक्र करे यार खे राज़ी कया। याद रखो मुसलमान ये जिक्र जी महफिल आम महफिल ना है। अल्लाह ताला जे दरबार में हिकिड़ो दफ़ो फरिश्तन अर्ज कयो मौला इंसान के एतरी इज्जत दिनी थई राज कहिड़ो वक्त दौर हुयो हुयो सुने इब्राहिम खलीलुल्लाह जो मुझे रब फरमायो ऐ फरिश्तो ज़मीन ते लही वञो वञी किथे जिक्र जी महफिल कयो त तव्हां खे ख़बर पवे त मां करीम रब इंसान के अजीम छो बनायो। मलाइकन इंसानी सूरत में गॾिजी इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह माल सां घणो नवाज़ियो हो अणखुट माल हुयो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल में मौजूद अल्लाह जे हुक्म सां आसमान मां फरिश्ता आया ज़मीन ते बीही करे इब्राहिम अलैहिस्सलाम जो पासो वठी करे सुहिणे आवाज़ सां मुझे करीम रब जो जिक्र करण शुरू कयो। छा शुरू कयो गाला गाला छा शुरू कयो मुझा दोस्त कने आधी रात जो जागी ऐं झंग में वेठो हई 12 पूरा थींदा हन त वणन मां पखी जे बोली जिक्र जी ईंदी हा या नचो न सुभान अल्लाह छा कि न तव्हां रात जो जागंदा ई कोन हो भला हारी पानी ते वींदा हो तव्हां खां तो पुछा मुझा दोस्त असां तू त घड़ी ॾिसंदा हो त टाइम घणो थियो पखिन खे केर थो ॿुधाए त हींअर 12 थिया अल्लाह जो जिक्र कयो हींअर हिकु थियो अल्लाह जो जिक्र कयो। तव्हां नोट कयो हर कलाक पूरो थींदो अचानक इहे जिक्र जूं लोलियूं थी वेंदियूं जिक्र जूं ॿोलियूं थी वेंदियूं कुझु मिंट वरी ख़ामोश वरी कलाक पूरो थींदो वरी जिक्र जूं लोलियूं थींदियूं वरी जिक्र जूं इन पखिन के केर थो ॿुधाए चो जेको टारीअ ते निंड करण वारनि खे संभाले रहियो उहो ई उन्हनि खे पंहिंजी यादि बि ॾियारे टारीअ ते निंड कंदो पखी टारीअ ते वेठो निंड पयो उन टारीअ ते निंड कंदड़ पखीअ खे केर हिफ़ाज़त करे रहियो चो मुंहिंजो करीम रब हिफ़ाज़त करे रहियो। आधी रात जो उन जिक्र जी बोली कीअं थींदी पर करे सोचो त थींदी छाजे लाइ उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे मालिक जो वेठा जिक्र कने उथी आधी रात पखी वक्त पे वक्त पुकारन था असा इंसानन खे उथारन था पखी वक्त पे वक्त पुकारन था असा इंसानन खे उथारन था कयो नजर सभिने बेनिहारन था कयो नजर सभिने निहारन था चवन हाय हाय बोड़ा की न बुधने उथी आधी रात
पखिन वेचारन ढूंढो छाहे तो त 50 मण जी पली भरे छडिया 100 मण जी पली भरे छडिया गुदाम अन्न जो भरे छडियो लेकिन पखी वेचारा चुभ में चुगी आया सुबह जो वरी अल्लाह मालिक कदे भी पखिन वेचारन ईदड़ दीह जेला कद कोन कयो पर हर कलाक का पोर पजो जिक्र कंदा हन ओ बेवफा इंसान पलियूं अन्न जो भरियूं पयूं थे खाई पी ऊंदो थी सुमी खोगरे जो ठका हणदो मुझे रब जो जिक्र करण तो खा विसरी वेंदो एडो बेवफा है ओ मुझा दोस्त अजीज इब्राहिम अलैहिस्सलाम के दिसी करे मलाइकन जिक्र जी महफिल कई जदे सुनो जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह गोठ रमजान दाहिरी वाला अज जे दिल खोले जिक्र करिया तही मैलन तही तो जो आवाज पहुंचे पर तो के सी तो थे न हाँ यार भले तू सी में हो जो जदे फरिश्तन सुने आवाज में जिक्र कयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे कन ते पयो माल के छडी डिठई त जवान हन सोना रब जो जिक्र करे रहा हन वेही रहियो उनन सा गद जिक्र जी महफिल हली रही आ इब्राहिम अलैहिस्सलाम भी जिक्र जो मजो वठी रहियो आ कुछ घड़ियों गुजरियो मलाइकन जिक्र बंद कयो इब्राहिम अलैहिस्सलाम अखियों खोले चयो यार तवा जो आवाज केडो न भलो रब जो नालो अगे सुनो वरी तवा जे आवाज में जेको दर्दा मुजी दिल थी चवे मेहरबानी कयो वरी रब जो जिक्र कयो तवा अल्लाह जो जिक्र था कयो मुखे डाढो मजो थो अचे मलाइका जेके इंसानी सूरत में होया उनन चयो गाल बुधो असा जिक्र करे छडियो हाने इए कोन कंदासी जिक्र तदह कंदासी जडे असा सा सौदो कंदे सोने इब्राहिम चयो जेके मुजू बकरियूं हन सबई बकरियूं तवा जे हवाले तो कया मुखे रब जे जिक्र जी लोली वरी बुधायो ओ मुझा दोस्त अजीज फरिश्तन वरी जिक्र शुरू कयो सोने इब्राहिम अलैहिस्सलाम वरी जिक्र जो मजो वरतो जिक्र जो मजो अचई त खबर पवई न जिक्र करी त खबर पवई न तोखे केड़ी खबर जिक्र जो मजो पुछणो थई त अल्लाह जे कामिल वलियन का पुछ सोने सचल सही का पुछ जय दाह करे चयो ओ जय दिल पीता इश्क त मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता है जह दिल पीता इश्क तजाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इन दिल के कदे जिक्र जी मौज ॾियारे ॾिस इन दिल में कदे अल्लाह जो जिक्र करे ॾिस दुनिया निंड में हुजे तू पंहिंजे करीम रब जो जिक्र करे पंहिंजे नीह के करीम रब सां लाहे ॾिस ख़बर पवई त अल्लाह सां प्यार करण वारन खे रब केतिरी इज्जत ॾींदो अल्लाह जो जिक्र कंदे करीम रब सां प्यार कंदे जबलन में हूंदे जंगलन में हूंदे इंसान फली न हुजन झंग जा जानवर भी तुझे कदमन में किरी सजदा कंदा रब जे जिक्र जे सदके में अजीजा ने मन अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम वरी जिक्र जी मौज वरती कुछ घड़ियों गुजरियो वरी मलाइकन जिक्र बंद कयो सुने इब्राहिम चयो गाल बुधो यार ये न कयो वरी जिक्र कयो उनन चयो तो वरी सौदो कर गौर कर मुसलमान अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम सौदो किए कयो जाकिरन के तो जवे गाल बुधो माल त तवा के देई छडिम हाने बियो कुछ कोने बल्कि हिकड़ी शय मोट मौजूद इन माल जे चारण ला तवा के धनार जी जरूरत मां पंजे पाण के तहां जे हवाले तो कया मुखे रुगी हिकड़ी लोली जिक्र जी करे बुधायो
इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी जॾहिं फरिश्तन के पंहिंजी जान जी ऑफर कई फरिश्तन जिक्र करे बाद में ॿुधायो त असां अल्लाह जा मलाइक हो मुंहिंजे रब चयो ॾियो ख़बर तव्हां चयो पे त मौला इंसान के एतरी इज्जत छो ॾिनी अथई ॾियो ख़बर इंसान मां रब सां केतिरो प्यार थो करे चयो मुंहिंजा मौला असां त तुंहिंजे कुदरत जा मज़ा ॾिसियो वेठा आहियूं पर जे इहो इंसान ॾिसे हा त शायदि पंहिंजी पूरी ज़िंदगी तुंहिंजे ज़िक्र खां कॾहिं बि पंहिंजे मुंह के कोन मोड़े हा ओ मुंहिंजा दोस्त अल्लाह जे ज़िक्र जो एतिरो मज़ो आहे त मां मोटी साॻी जॻह ते तोखे वठी हलां हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह अमड़ खे चयो ओ मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजा बचड़ा अम्मा इजाज़त ॾे त करीम रब जो ज़िक्र करण जे लाइ झंगन में हलियो वञा ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुहिणे लतीफ़ सरकार एॾनि नेक अमड़नि जे लाइ फरमायो त भली जायूं मायरूं भली जायूं मायरूं सदियूं सालिहन महशर जे मैदान में तनीदा जमिलन बाक़ी ॿियनि वेचारियुनि त ओ जागाई अजाया कया जी जल अमड़ थी चवे बच्चा सुणी तुझी तमन्ना है भलो तुझो शौक आ ओ मुंहिंजा बचड़ा तोखे इजाज़त आ भली वञ पंहिंजे करीम रब जो ज़िक्र कर हज़रत बायज़ीद बुस्तामी छो सॾिबो आहे जो बुस्ताम जे इलाइक़े में रहण वारो आहे झंग मोहड़ कंदो आहे झंग में हलियो वेंदो आहे घुमंदे घुमंदे मुंहिंजा दोस्त राति जो टाइम आहे झंगल मां घुमंदे घुमंदे बुस्ताम जे इलाइक़े में अचे पहुतो आहे जेॾी महिल इलाइक़े में पहुतो ॾिठई मां त पंहिंजे अपाणे ॻोठ में पहुची वियो हा राति जो दिलि में ख़्याल कई राति जो टाइम आहे भला जॾहिं अची वियो हा त वञी जी जल अमड़ जा कदमड़ा चुमी अचां अमड़ सां 5 मिंट रूह रिहाण करे अचां अमड़ जे लाइ झंग छॾे आयो जीअं जो अमड़ जे दर ते पहुतो राति जो टाइम हुयो दिलि इजाज़त न ॾिनी दिलि चयो ओ बायज़ीद जी जल अमड़ खे छॾे वियो आहे हींअर तुंहिंजी अमड़ आराम में हूंदी पंहिंजे अमड़ जी जल जी निंड न फिटा मथां तुंहिंजी अमड़ सॼी राति ज़िक्र करे हाणे सुती हुजे दरवाज़े ते टेक ॾेई वेही रहंदो आहे त मन मुंहिंजी जी जल अम्मा उथे बाद में पंहिंजे अम्मा जा कदम थो चुमां कुझु घड़ियूं गुज़रियूं अंदरों पाणीअ जो आवाज़ आयो ॾिठई त मुंहिंजी अमड़ उथी आहे आसमान ॾे निहारे चंड सितारनि ॾे निहारे मुंहिंजा दोस्त अंदाज़ो लॻाई त तहजुद जो टाइम थी वियो आहे पक थी वियसि त मुंहिंजी अमड़ तहजुद ते उथी आहे होॾा अमड़ तहजुद जे लाइ वुज़ू कयो आहे वुज़ू करण खां बाद में अमड़ जीअं मुसल्ले ते बीठी आहे अञा नफ़िल कोन नियतो आहे अमड़ दुआ थी करे मौला मुंहिंजे बायज़ीद जी पारत हुजई अमड़ कहिड़ी दुआ कई काला मुसलमान कहिड़ी दुआ कई भेणा भित कुछे जो तव्हां पुछो माण्हू मूं बि घणा ॾिठा पर तव्हां जहिड़ा घटि भला आवाज़ मुंहिंजे तव्हां ते नथो पहुचे अमड़ कहिड़ी दुआ कई या अल्लाह वेचारा मदरसे जा शागिर्द ॻाल्हाइनि था पिया बाक़ी तव्हां पोयां कोन था ॻाल्हायो तव्हांजी मर्ज़ी भले न ॻाल्हायो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बायज़ीद जी पारत हुजे मुंहिंजे बचड़े जी पारत हुजे जीअं जो अमड़ जो आवाज़ बायज़ीद जेको दरड़े ते टेक ॾियो वेठो आहे त मुंहिंजी अमड़ जागे त पोइ मिलां जीअं कन ते आवाज़ पियो दाह कई अमड़ जो दाह ॿुधी जल्द में दरवाज़ो खोलींदी आहे अमड़ जे कदमनि में किरी चवंदो आहे ओ मुंहिंजी अम्मा मां केॾो न भुलियल हुयुसि जंहिं करीम रब खे जबलनि ऐं झंगलनि में ॻोल्हींदो पियो वञा ओ मुंहिंजो रब किथे बि कोन मिलियो वरी बि मुंहिंजो रब मूंखे मिलियो आहे त पंहिंजे जी जल अमड़ जे कदमनि में मिली वियो आहे
मां त अल्लाह के जंगल में पियो ॻोल्हियां पर मुंहिंजो रब तुझे तो वटा मुंहिंजी अब्बा मुंहिंजे लाइ मुंहिंजे अल्लाह जो प्यार तुझे कदमनि में आहे तो मुंहिंजी अम्मा मां तुंहिंजा कदम चुमा मुंहिंजो रब मूंखे हिते मिलंदो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अम्बड़ जे कदमनि में अल्लाह जे नबी फरमायो त जन्नत आहे जेकॾहिं ख़ुदा जी रज़ा ऐं ख़ुदा जे हबीब जी रज़ा चाही थो जन्नत में पहुचणु चाही थो त अम्बड़ जा कदम चुम मां ॻाल्हि पे कई हिकु यहूदी औरत जी तव्हां खां विसरी वई आहे मां यादि थो ॾियारे सनातन चुप सुभान अल्लाह हाफिज अब्दुल मजीद बि कोन थो विसरे साईं हज़ूर बख्श त कोन विसरंदो पर हिन ॻोठ जा माण्हू बि मूंखां कोन विसरंदा इंशाअल्लाह ताला चङे टाइम ताईं तव्हांजो लाउड भी याद रहंदो पर तव्हां भी जरूर याद रहंदो अजीज दोस्तों यहूदियानी औरत बचड़े के तैयार कंदी आ मां जी जला बचड़े जे करे जिंदगी कुर्बान करण लगी आ ओ मुंहिंजा दोस्त अजीज दुनिया में पीउ पर जे करे ज़ाल मरी वई त जल्द में भी शादी जो करे वठा जवानी आना पर मां उहा शइ आहे जो ॾिसंदी आहे त मुंहिंजो बचड़ो जेकॾहिं ॿी शादी कंदसि त ॾुतड़िजी वेंदो पंहिंजी जवानी अल्लाह जे हवाले करे उन बचड़े जे मथां ईअं किरी पवंदी आहे इहो सच आहे मुंहिंजा दोस्त अम्मड़ बचड़े खे तातण लॻी बचड़ो जवान समझदार बचड़ो थियो आहे पंहिंजे अम्मड़ जो हाल ग़रीबी थो ॾिसे अम्मड़ जा कपिड़ा फाटा पिया आहिनि ओ मुंहिंजी जीजल अम्मा हाणे मां जवान थी वयो हा दिल थी चवे त तो अम्मड़ जे लाइ कपिड़ा करे अचां गलीअ में वेंदो आहे मिटनि ॾे वेंदो आहे मूंखे अम्मड़ जे लाइ कपिड़ा ॾियो मुंहिंजे अम्मा खे कपिड़ा पाइण लाइ कोन्हनि खे कोई बि रिश्तेदार मिट माइट कपिड़ा नथो ॾे मायूस थी रोई मोटंदो आहे हिकिड़ो यहूदी वॾी उमिरि वारो मिलेसि थो ओ नंढड़ा रोई छो थो चवे थो सॼे बिरादर में डुकियो हा मुंहिंजे जीजल अम्मड़ जे लाइ कपिड़ा केरु कोन मायूस थी आयो चवे तो ॻाल्हि ॿुध दरड़ो हिकिड़ो अहिड़ो थो दसे जंहिं दरवाज़े ते जेको वींदो आहे कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आहे मां त सभिनी वटां मोटी आयो आहियां चवे तो यहूदन वटां मोटी आयो आहियां मां बि तुंहिंजो यहूदी आहियां पर सिधो मदीने हलियो वञ मदीने पाक जे अंदर हिकिड़ो महबूब आहे जंहिंजो नालो सुणो मोहम्मद करीम जेको बि उन जे दर ते सवाली वेंदो आहे उहो कॾहिं बि उन सवालीअ खे ख़ाली कोन छॾींदो आहे मासूम बचड़ो मोटी आयो मां ॾे ओ मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजा बचड़ा माइटनि कपिड़ा कोन ॾिना दस मिलियो आहे काथे मिलियो अथई बचड़ा अम्मा दस मिलियो आहे मदीने जे अंदर हिकिड़ो महबूब आहे जंहिंजो नालो सुणो मोहम्मद करीम चवनि था जेको बि ईंदो आहे ख़ाली कोन मोटंदो आहे मां फाकुर थी पाए बचड़ा ईअं न कजा उन जुआन ॾे न वञिजा ओ मुंहिंजी अम्मा चवनि था त ख़ाली कोन मोटाईंदो हा मुंहिंजा बचड़ा इहा मूंखे बि ख़बर आहे ख़ाली त कोन मोटाईंदो आहे पर जेको उन जे दर ते वेंदो आहे पंहिंजा अबो अम्मा बि विसारे छॾींदो आहे ओ मुंहिंजा बचड़ा तूं मुंहिंजो अकेलो पुटड़ो आहे मूं सॼी ज़िंदगी तुंहिंजे लाइ अर्पे छॾी आहे जेकॾहिं तूं बि मूंखे छॾे वेंदे मुंहिंजा बचड़ा मां कंहिंजी थींदसि बचड़ो चवंदो आहे अम्मा यकीन कर वाइदो थो कयां कॾहिं बि तोखे कोन छॾींदुसि उनजो ग़ुलाम कोन थींदुसि मूंखे इजाज़त ॾे मां तो जीजल अम्मड़ जे लाइ कपिड़ा वठी अचां माउ खे मजबूर कंदो आहे अम्मड़ मजबूर थी करे पंहिंजे बचड़े खे इजाज़त ॾींदी आहे बचड़ो मुंहिंजा दोस्त नेण रुआईंदो पंहिंजे अखिड़ियुनि में लुड़क लाड़ींदो मदीने तय्यब में पहुचंदो आहे जीअं मस्जिद नबवी ॾे ईंदो आहे ॾिसंदो आहे त सुभान अल्लाह ईअं चोॾीअ जो चंड चमकी रहियो आहे जीअं सितारनि जे विच में चोॾीअ जो चंड चमकंदो आहे ईअं मुंहिंजो मुस्तफ़ा चमकी रहियो आहे
दिल में ख्याल कई जे चेहरे में एतरो नूर आ अम्मा किथे सच त कोन चयो मुझी दिल त कोन खसींदो थोड़ो अगते वधियो हाने दिल सां तो गालाए त मां ही चवंदुस मां गुलाम कोन थींदोस मां पांजी दिल कोन दीदोस मां ही कोन कंदुस ए दिल में ख्याल तो करे मुझो महबूब मुस्तफा पांजे सहाबा जे विच मां उथंदो आ उथी करे सडड़ो कंदो आ ओ यतीम बचड़ा जल्दी आ ओ यतीम बचड़ा जल्दी आ जदे नठड़े बचड़े इहो जुमलो बुधो त यतीम बचड़ा जल्दी आ हुन जी दिल त हिकड़े जुमले में खसजी वई त जेके इहा खबर आ त मुझो बाबो मौजूद नाहे त उनके इहा भी जरूर खबर हुंदी त मां कहिड़े कम सां आयो अजीजा ने वो मासूम बचड़ो ड्रिजदो अगते वधी चवे तो यार गाल बुधो मां तुझो उम्मती कोन थींदो से मां तोखे दिलड़ी भी कोन दीदो से मां पांजे अमड़ सां वाइदो करे आयो हां मां अमड़ दे मोटी विंदुस मुझे महबूब मुस्तफा जे जात पांजे कमली वारी चादर लाथी चादर लगे उन यतीम बचड़े दे वधी करे फरमायो ओ यतीम बचड़ा ये चादर खणी वञी पंहिंजे अमड़ के ढकाया चादर हथ में खई छा तो समझी मुसलमान जडे मदीने वारे मीर जे कुल्लड़न जी चादर उन यहूदी जे बचड़े जे हथ में आई दिल खसजी वई भविकू अगते खणे वरी ॾेठी अख सां पोइते निहारे वरी अमड़ सां कयल वाइदो याद अचे अमड़ सां वाइदो करे आयो हां त मुंहिंजी जीजल अम्मा दिल कोन खसराईंदुस अमड़ भी याद आ पोइते दिल भी खसरायो वेठो आ अगते भी वजे पोइते भी ॾिसे इहे कंदो पंहिंजे घरड़े में पहुतो आ जीजल अमड़ जी छातीअ खां कमीस फाटी वई आ अमड़ कंध हेठ कयो वेठी आ उहो बचड़ो जीअं आयो आ उहा चादर खणी पंहिंजे जीजल अमड़ जे मथां रखंदो आ जीअं जो चादर मथां रखी अमड़ जो जीअं कंध हेठ हुयो अमड़ कंध मथे कोन कयो 5 मिंट गुज़रिया अमड़ कंध कोन कयो सडड़ा तो करे अम्मा मां जवाब न थी दे ॿियो सडड़ो कई अम्मा मां जवाब कोन ॾिनो नंढड़ो ॿार ट्रिप में अची वियो अम्मा खे अलाए छा थी वियो ज़ोरी कंध खां वठी चई अम्मा कंधड़ो मथे छो नथी करी अमड़ कंधड़ो मथे करे चयो बचड़ा इन करे कंधड़ो मथे न पई कया जीअं जो मुझे मथा चादर विधई मां त उन महबूब जो दीदार पई कया तू चादर पियो वठी मां दीदार पई कया अम्मा छाती चई ओ मुझा बचड़ा खुदा जी जात थी जाने त तो मुझे मथा जीअं जो कपड़ो विधो मां दिसां पई त महबूब चोॾीअ जो चंड तोखे सडड़ो तो करे ओ यतीम बचड़ा हलिया हा मुझी अम्मा मूंखे त ईअं महबूब सॾ कयो महबूब तोखे चादर पिया ॾिन हा मुझी अम्मा ओ बचड़ा चादर त तो विधी सडड़ा त तो कया पर मुझा बचड़ा उन चेहरे में एतिरो त नूर जो तो बचड़े जे सदन जो जवाब ॾियण ते दिल नथी चवे हाणे देर न कर अॻु में तोखे मां पई रोकिया हाणे अॻु में मां थी थिया पुठियां मुझे तू हलिया उन महबूब जे दरबार में पई था हलूं जेको परावन ते एतिरा कुर्ब कंदो आ जॾहिं गुलाम थींदासीं त उहो महबूब अॾे ऐं रंगे छॾींदो मुसलमान जेको मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यहूदन जे बच्चन सां भी एतिरो प्यार करे पंहिंजे गुलामन सां प्यार कंदो या कोन कंदो ॻाल्हाए मुसलमान महबूब प्यार कंदो पर रुॻी तूं पंहिंजे प्यार खे संभाल कॾहिं आदीअ जो कॾहिं आदीअ जो दुनिया निंड में हुजे वुज़ू करे मुसल्ले ते बीही करे तहज्जुद जा नफिल पढ़ी मुंहुं मदीने दे करे मुझे मदीने वर मीर ते दुर
सलाम पढ़ी सदड़ा कर ॾिस त मुंहिंजो मदीने जो ताजदार कीअं थो दीदार कराए। ओ मुस्लमान दुनिया के ॾेखारण जे लाइ कुझु बि कंदो कॾहिं मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रज़ा जे लाइ मुंहिंजे महबूब जे कुर्ब हासिल करण लाइ मुंहिंजे महबूब जो दीदार करण जे लाइ मुंहिंजा दोस्त अंदर में सिक पैदा कर आधी रात जो उथी नमाज़ तहज्जुद अदा करे मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ जेको दुरूद पढ़ंदो वा मुंहिंजो मुस्तफ़ा उनखे ईदूं कराईंदो आहे। मुस्लमान जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त मल्हायोसी लेकिन 11 महीना ऐं 29 ॾींहं करणो छा थे ख़बर अथई मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ग़रीबनि सां प्यार कयो आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा यतीमन सां प्यार कयो आहे। मुझे महबूब मुस्तफ़ा बेवाहरन जी वाहर कई आहे। छा तोखे ख़बर नाहे त ईद जो ॾिहाड़ो हुयो मुंहिंजो मदीने जो ताजदार हिकड़ी आंगुर में मुंहिंजो दिलबर हुसैन हिकड़ी आंगुर में मुंहिंजो दिलबर इमाम हसन मुंहिंजो महबूब वठियो थो अचे अॻियां को बचड़ो जे मथड़े में मिटी पई आहे कपड़ा मेरा लगा पिया आहिनि मुंहिंजे मदीने जे ताजदार पुछो अॼु ईद जे दिहाड़े तुंहिंजो ही हाल छो आहे जवाब ॾिन या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी अम्मड़ मरी वई आहे मुंहिंजो बाबो मरी वियो आहे केरा जेको मूंखे ईद जे दिहाड़े तयार करे ओ मुस्लमान मुंहिंजे मदीने जे ताजदार हिकड़ी आंगुर पंहिंजे बचड़े इमाम हसन खां छॾाए उन यतीम जे हथ में ॾिनी आहे ॿिन्ही हथड़नि में पंहिंजे बचड़नि खे वरितो आहे उन यतीम खे वठी सिधो घर में मुंहिंजे मदीने जो ताजदार आयो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा सोणीअ खे फरमायो आहे हिन बचड़े खे गुस्ल करायो मुंहिंजे अम्मा फातिमा ज़हरा खे फरमायो आहे हसन ऐं हुसैन जा कपड़ा हिन यतीम बचड़े खे पारायो उन यतीम बचड़े के कपड़ा पाराए मुझो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे बचड़नि हसन ऐं हुसैन दिलबर सां गॾु ईद नमाज़ ते वठी अचे करे मुंहिंजे मुस्तफ़ा ऐलान कयो आहे ओ मां मुस्तफ़ा जा ग़ुलाम जेको बि मां मुस्तफ़ा जो उम्मती ईद जे दिहाड़े कंहिं यतीम जे मथड़े ते प्यार में हथ रखंदो जेतिरा यतीम जा ॿार हथ जे हेठों ईंदा मुझो अल्लाह उन जा एतरा गुनाह माफ़ करे छॾींदो। मुझे महबूब जी सुन्नत कहिड़ी आहे यतीमन सां प्यार कर मुझे आका जी सुन्नत कहिड़ी आहे ग़रीबन सां प्यार कर मुझे आका जी सुन्नत कहिड़ी आहे बेवाहरन जी वाहर कर ओ मुंहिंजा दोस्त अगर मुझे आका जो सच्चो आशिक आहीं ऐं जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मल्हाइण सां गॾु उन जे मथां ईमान ऐं पुख्तो यकीन अथई त पोइ 11 महीना 29 ॾींहं अल्लाह जे मख़लूक जी खिदमत कर मुंहिंजा दोस्त अॼु जेको 12 रबीउल अव्वल ते तो मीलाद जी ख़ुशी कई आहे मुंहिंजो रब इन जो बि अजर तोखे ॾींदो पर हर दिहाड़े तुंहिंजे लाइ मीलाद हूंदो जॾहिं कंहिं यतीम जी मदद करे ऐं दिलि में ख़्याल कंदे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत कंहिं बेवह जी मदद करे दिलि में ख़्याल कंदे त मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे रुगी मदद न पर पंहिंजे ज़िंदगीअ में बि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत खे अपना मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नतुनि जो अतबा कर ॿियो सभु कुझु त परे जी ॻाल्हि आहे पर मुंहिंजा दोस्त हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तो तोखे ॿुधायां ओ पहराड़ीअ जे रहण वारा दिलि में ख़्याल कजां आसान में आसान अमल सॼण साईं जो ग़ुलाम तोखे ॿुधाए थो वञे पाणी वेही पियणु सुन्नत ॻाल्हि ॻाल्हि पाणी वेही पियणु ॻाल्हि पोयां पाणी वेही पियणु सोनो न सुठो जी मुझे आका जे प्यार हासिल करण जो जेॾी महिल पाणीअ जो गिलास तुंहिंजे हथ में हुजे मूं परते थी थिए पोइ हिकिड़ी मुंहिंजी अखि खोले न त हिकिड़ी बंदि हिकिड़ी खोले वेठो आहे ओ
मुझा दोस्त अजीज जॾहिं पाणीअ जो गिलास तुझे हथ में हुजे तू पीछो हुजी पाणीअ जो गिलास आयो उञ तोखे लगी दिल में रुगी ख्याल कर त वेही पानी पीण मुझे मदीने वारे मीर जी सुन्नता यकदम पी पिण जे बजाय वेही रह वेही पानी पीती पानी तुझी जरूरत हुई तुझी जरूरत पूरी थी वही लेकिन याद रखी छॾ पीठल हुए कहजे ला वेठे जो मदीने वारे मीर जे ला मुझे रब कुरान में फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम मुझे रब फरमायो तमा मुखे याद कयो मां तवा की याद कया अल्लाह मुझा दोस्त फार्मूलो दिनो जेको जंहिंखे याद कंदो उहो भी उनखे याद कंदो महाराणीअ जो माहौल भला अञा सादड़े नमूने सां समझाई हमरा मानी तो पियो खाए कचहरी पे था कन वेठा हन वेठे वेठे हमरा के थी हिडकी दिल में ख्याल के अदे करीम दाद याद कयो न न न अदे हजूर बख्श याद कयो न न न मकसूद अहमदिया